अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलाही बख्शो जड़ तव्हां सां गॾु आहियां। अॼु हिकिड़ो अहिड़ो लेक्चर जेको अवां काफ़ी देरि खां ॿुधायो त असांखे डेमो छा ते ॾियणु घुरिजे, कहिड़नि उनवाननि ते डेमो तयारु कजे। इन जे लाइ अॼु मां हेॾा शख़्सियतूं ऐं हेॾा उनवान लिखी वेठो आहियां। इन्हनि में अव्हांखे सवलाई थी वेंदी त अव्हां कहिड़ो पंहिंजे लाइ तयारु करे सघो था डेमो, जंहिंमें अव्हां वधीक महारत रखो था, जंहिंखे अव्हां बहितर नमूने सां सम्झी सघो था, या अव्हां जंहिं ते सम्झो था त मां हिन ते सुहिणे नमूने सां ॻाल्हाए सघां थो या ॻाल्हाए सघां थी, उन उनवान खे अव्हां पंहिंजे लाइ चूंडियो ऐं उन चूंडे करे उन ते डेमो ठाहियो। ऐं ॿी ॻाल्हि, अव्हां पंहिंजे लाइ जेको डेमो तयारु कयो था को बि हिकिड़ो न बल्कि सिंधी अदब जे मुख़्तलिफ़ पासनि खां डेमो तयारु कयो त उहो वधीक बहितरु रहंदो। छाकाणि त लाज़मी कोन्हे को त जेको अव्हां डेमो तयारु करे वञो उन ते ई अव्हांखे चवनि त अव्हां इहो डेमो ॾियो। कॾहिं कॾहिं ईअं थी सघे थो त हू अव्हांखे पंहिंजे तरफ़ां डेमो ॾेई सघनि था। जॾहिं अव्हांजा मुख़्तलिफ़ पासनि खां डेमो तयारु थियल हूंदा त अव्हां उन ॾिनल डेमो खे ज़रूरु कंहिं न कंहिं एंगल खां नमूने सां पंहिंजो ई पंहिंजाए वेंदो ऐं उनखे तव्हां बयानु करे वेंदो। हाणे कहिड़ियूं कहिड़ियूं सिन्फ़ूं या तरीक़ा या तौर तरीक़ा आहिनि जंहिं ते असां ॻाल्हाए सघूं था। मिसाल जे तौर ते क्लासिकल शाइरी, जदीद शाइरी ऐं अरूज़ी शाइरी, इन्हनि टिनी मां हिकिड़ो हिकिड़ो अव्हां चूंडियो। वरी हेॾां अचो नसुर में अव्हांजो हिकिड़ा लाड़नि मां को बि हिकिड़ो अव्हां डेमो चूंडियो ऐं उन ते लिखो। वरी शख़्सियतुनि मां के बि 4-5 शख़्सियतूं चूंडियो ऐं उन्हनि शख़्सियतुनि ते अव्हां डेमो तयारु कयो। ऐं लाज़मी तौर ते जंहिं ज़िले सां अव्हां तालुक़ु रखो था उन ज़िले जी शख़्सियत ते त लाज़मी हिकिड़ो जेको आहे अव्हां डेमो तयारु कंदव। ठीकु आहे, अहिड़े नमूने सां ही ॿिया कुझु मां हिते मौज़ू लिखियल आहिनि, इन्हनि जे मुतालिक़ अव्हांखे ॿुधायां थो त इन्हनि मां बि हिननि मां त ही मां मौज़ू लिखिया त आहिनि, पर हिननि मौज़ूअनि मां बि केतिरा ई मौज़ू नवां निकिरी सघनि था। इन जे करे अव्हां जे लाइ हीअ वीडियो ज़रूरु फ़ाइदेमंद साबित थींदी ऐं अव्हांखे नवनि उनवाननि जे लाइ ॼाण मिलंदी त असांखे डेमो कीअं तयारु करणु घुरिजे। ठीकु आहे, सिंधी अदब में तरक़ी पसंदि नज़रियो। छा तरक़ी पसंदि नज़रिये जी मां इन करे ॻाल्हि कई जो उन जो असरु सिंधी अदब ते तमामु घणो पियो आहे ऐं अञा ताईं हलंदो रहे थो, जंहिंजे करे इन फ़िक्र खे तमामु घणी अहमियत मिली आहे। इन जे करे मां असांखे इन साम्हूं रखियो आहे त सिंधी अदब में तरक़ी पसंदि नज़रिये जे मुताबिक़ अव्हांखे छा ॼाण आहे, उन जो अव्हां जेको आहे सो हिकु डेमो तयारु कयो। उन में तव्हांजा शाइर बि अची वेंदा, कहाणीकार अची वेंदा, मज़मून निगार अची वेंदा, ड्रामा नवीस अची वेंदा, सभु जा सभु अची वेंदा जो उन में तरक़ी पसंदि फ़िक्र में अचनि था। ठीकु आहे, उन खां पोइ अचनि था शेख अयाज़ जी शाइरी में तरक़ी पसंदि फ़िक्र। हाणे मथे हुयो सिर्फ़ु तरक़ी पसंदि फ़िक्र, हिते आहे शेख अयाज़ जी शाइरीअ में तरक़ी पसंदि फ़िक्र। मक़सदु ज़रूरी न आहे त हिते रुॻो अव्हां शेख अयाज़ ई लिखो, हिते अव्हां ॿियनि तरक़ी पसंदि फ़िक्र जे शाइरनि जा नाला पिणु लिखी सघो था ऐं उन्हनि जी शाइरीअ ते पिणु ॻाल्हाए सघो था। वरी ज़रूरी न आहे त अव्हां हिते शेख अयाज़ जी शाइरी में तरक़ी पसंदि फ़िक्र ई लिखो, अव्हां हिते शेख अयाज़ जी शाइरीअ में बैनुल अक़वामियत लिखी सघो था, शेख अयाज़ जी शाइरीअ में इंसान दोस्ती लिखी सघो था। मग़रब केतिरा ई उनवान आहिनि जेके अव्हां मुख़्तलिफ़ नमूननि सां बयानु करे ठाहे लिखी सघो था, पर लाज़मी तौर ते अव्हां जेको बि उनवान तयारु कयो उन उनवान जी आउटलाइन ठाहियो। उन आउटलाइन में वरी अव्हां उन जा हिकिड़ो या 2 पैराग्राफ लिखो जेके अव्हां प्रैक्टिस कंदा रहो, त जीअं अव्हां प्रैक्टिस कंदव त अव्हां लाइ वधीक बहितरु साबित थींदो। ठीकु आहे, ऐं 3 नंबर ते रखिया आहिनि मां सिंधी अदब में नाविल, कहाणी, ड्रामे जा फ़नी जुज़ा। लॻभॻि साॻा ई आहिनि, थोरी तब्दीलीअ सां सभु साॻा ई आहिनि। इन्हनि टिनी जा अव्हां जुज़ा जेके आहिनि उन्हनि ते हिकु मुख़्तसिर डेमो तयारु कयो ऐं उहो अव्हां पंहिंजे लाइ रखी छॾियो। ऐं इन सां गॾु वरी उन जे हेठां ई ॿियो आहे सिंधी अदब में नाविल, कहाणी, ड्रामे जी तारीख़। इन में मां जेको आहे सो मज़मून बि शामिलु कंदुमि त अव्हां मज़मून बि इन में शामिलु करे छॾिजो, उन जो जुज़ा ऐं उन जो तारीख़। छाकाणि त हिननि ॿिनि उनवाननि ते सिंधी अदब में नाविल, कहाणी, मज़मून ऐं फ़नी जुज़नि ते ऐं तारीख़ ते तमामु घणो लेक्चर
ॾिनो वेंदो आहे ऐं चयो वेंदो आहे त इन्हनि ते अव्हां डेमो ॾियो, जंहिंजे करे मुंहिंजी अव्हांखे सलाह हूंदी त इन्हनि खे थोरो वधीक ध्यानु ॾिजो ऐं न रुगो अव्हां पंहिंजे लाइ इहो सिर्फ़ु डेमो तयारु कयो, पर जॾहिं इन्हनि शयुनि खे अव्हां पढ़ंदो त अव्हांजो सॼो अदब जेको आहे उहो कवर थी वेंदो, सॼो ज़ाहिरु थींदो ऐं अव्हां उन में वधीक आसानी फील कंदो, महसूसु कंदो त मां जेको आहे सो कहिड़े नमूने सां इन्हनि खे असां ॾेई सघूं था, डेमो तयारु थी सघनि था। उनखां पोइ आहे सिंधी ॿोलीअ जो बुण बुनियादु या सिंधी ॿोलीअ बाबति नज़रिया। डॉक्टर भेरूमल मेहरचंद अडवाणी, नबी बख्शान बलोच, सिराज ग़ुलाम अली अलाना, अर्नेस्ट ट्रम्प इन्हनि इन जे बाबति बहस कयो आहे। अव्हां सिंधी ॿोलीअ जे बुण बुनियाद ऐं नज़रियनि बाबति मुख़्तसिर हिकिड़ा जेको आहे सो डेमो लेक्चर तयारु करे छॾिजो, जंहिंमें अव्हां सुहिणे नमूने सां उन्हनि खे बयानु करे सघो। उनखां पोइ आहे सिंधी व्याकरण। सिंधी व्याकरण हिकु अहिड़ो उनवान या अहिड़ो मौज़ू आहे जंहिं ते आम तौर ते मां ॿुधो आहे ग्रुपनि में हेॾां होॾां त इन ते अव्हां जेको आहे सो कंहिं बि हिकु सिंफ़ ते या कंहिं बि हिकु जेको आहे सो लफ़्ज़ ते अव्हां ॻाल्हाईंदो, अव्हां जो डेमो तयारु थींदो ऐं सवलाई सां थी वेंदो। ॾुखे में ॾुखियो सिंधी व्याकरण हूंदो आहे, छाकाणि त जेको हुते एक्सपर्ट वेठो आहे न उहो अणपढ़ियल कोन्हे को, या उनखे ॼाण ईअं कोन्हे त ॼाण न हूंदी आहे। हू हिते सिर्फ़ु असां हिते बीठा हूंदा आहियूं त हू असांजी बॉडी लैंग्वेज चेक कंदो आहे, असांजो आई कॉन्टेक्ट चेक कंदो आहे, असांजे जेको आहे सो वे ऑफ प्रेज़ेंटेशन चेक कंदो आहे, असांजी जेको आहे सो फ्लुएंसी चेक कंदो आहे, असांजा लफ़्ज़नि खे चेक कंदो आहे, असांजी ॿोली चेक कंदो आहे। इन्हनि सभिनी शयुनि खे जॾहिं हुनजो मुशाहिदो कंदो आहे, उनजो यादि कंदो आहे, तॾहिं वञी हू ॿुधाईंदो आहे, सम्झी सघंदो आहे त ही उम्मीदवार सब्जेक्ट स्पेशलिस्ट जे लाइ, लेक्चरर जे लाइ मौज़ून आहे या न आहे। इन जे करे अव्हांखे जेको बि सलाह ॾिए थो त इन्हनि ते डेमो तयारु कयो ऐं मख़सूस तरीक़े तयारु करे छॾियो ऐं अव्हां लाइ सवलो थींदो। उन सूरत में जॾहिं अव्हां उन्हनि जे हर पासे खां जेको आहे सो तयारु रहो। अव्हां सिंधी व्याकरण जे 8 लफ़्ज़नि ते डेमो तयारु कयो, हर हिकु लफ़्ज़ जो अलॻि अलॻि हिसो वठो, उनखे तव्हां लिखो ऐं उनजे पहिरियों इस्म जा क़िस्म, उन क़िस्म जा हिकिड़ो ॿ मिसाल, पोइ ज़मीर जा क़िस्म, ज़मीर जे क़िस्म जो हिकु ॿ मिसाल, ऐं उन्हनि में न रुगो एतिरो पर अव्हां तयारु रहिजो त उन मां अव्हां खां केतिरा ई सवाल मुमकिन थी सघनि था, छाकाणि त ही अहिड़ा मौज़ू आहिनि जिन ते तमामु घणा वॾा आलिम अञा ताईं बहस कंदा रहनि था, जंहिंजे करे ख़ासि तौर ते फ़ेल, सिफ़त ऐं ज़र्फ़ ते इहे हिक ॿिए सां ॻंढियल हूंदा आहिनि ऐं इन्हनि जे ॻंढियल हुजण जे करे कॾहिं सिफ़त ऐं ज़र्फ़ में ख़बर बि न पवंदी आहे त हिननि खे किथे इस्तेमालु करणु घुरिजे ऐं किथे इस्तेमालु न करणु घुरिजे। असां ॻाल्हाइण में, लिखण में कॾहिं इन्हनि शयुनि जी केतिरी ई जेको आहे सो चुकूं करे वेंदा आहियूं, पर असांखे ख़बर न पवंदी आहे। जॾहिं ग्रामर में अव्हां डेमो ॾियणु वञो था त इन शइ जो ख़ासि तौर ते ख़्यालु कजो, तॾहिं अव्हां लाइ सही साबित थींदो। ठीकु आहे, उमेद थो कयां त अव्हां जॾहिं सिंधी व्याकरण ते लेक्चर ठाहे तयारु कंदो त उन जे मनफ़ी ऐं मस्बत रवैयनि ॿिन्ही खां जेको आहे सो आगाह हूंदो ऐं जेके सवाल थींदा उन्हनि सवालनि जे लाइ पंहिंजो पाण खे ज़हनी तौर ते तयारु रखिजो त इतां असांखां कहिड़े ई नमूने जा बि सवाल जेको अव्हां उनवान खणो था उन मां थी सघनि था। सिंधी अदब में मज़हबी या मौज़ूआती सिन्फ़ूं, इन जे मुतालिक़ मुंहिंजी वीडियो मौजूदु आहे। उन वीडियो में अव्हां ॾिसो त सिंधी अदब में कहिड़ियूं सिन्फ़ूं मज़हबी आहिनि ऐं कहिड़ियूं मौज़ूआती आहिनि ऐं उन जा मुअजिद केरु आहिनि, उन्हनि जी इब्तिदा ऐं इर्तिका कीअं थी आहे, उन जे मुतालिक़ मुंहिंजी वीडियो मौजूदु आहे। अव्हां पंहिंजे लाइ हिकु मख़सूस डेमो तयारु करे सघो था। सिंधी क्लासिकी शाइरी जूं सिन्फ़ूं, इन जे मुतालिक़ बि मुंहिंजी इब्तिदा ऐं इर्तिका जे मुतालिक़ मुकमल हिकु न बल्कि ॿ टे वीडियो रखियल आहिनि। फ़न ते अलॻि रखियल आहे, फ़िक्र ते अलॻि रखियल आहे। अव्हां उनखे थोरो ॾिसी, उनखे ॿुधी अव्हां पंहिंजे लाइ मुख़्तसिर डेमो तयारु करे सघो था, जंहिंमें अव्हां पंहिंजूं शयुनि खे वाज़े करे सघो था। इहो यादि रखिजो, जॾहिं बि अव्हां शाइरीअ ते डेमो तयारु कयो था त उहो ॿिनि क़िस्म जो थींदो आहे, हिकिड़ो फ़न जो थींदो आहे, ॿियो फ़िक्र जो थींदो आहे। इन जे करे अव्हां जंहिं बि पासे वञणु चाहियो था, फ़न जे पासे वञणु चाहियो या फ़िक्र जे पासे वञणु चाहियो, त
ज़हनी तौर ते तयारु हुजो त मूंखे सिर्फ़ु फ़न ते ॻाल्हाइणो आहे। फ़न ते ॻाल्हाइणो आहे त उनजी सिर्फ़ु जेको आहे सो हैयत, घाड़ेटो, सिटूं, बहर, वज़न, इन्हनि शयुनि ते ॻाल्हाइणो आहे। ठीकु आहे। जेकॾहिं अव्हांखे फ़न ते ॻाल्हाइणु फ़िक्र ते ॻाल्हाइणो आहे त उन में अंदरि फ़िक्र कहिड़ो समायल आहे, उन में वजूदियत जो आहे, शहूदियत जो आहे, या जेको आहे सो तरक़ी पसंदि लाड़ो आहे, कहिड़ो बि आहे, उन फ़िक्र खे अव्हांखे ज़ाहिर करिणो आहे ऐं उन जे मुताबिक़ ई अव्हांखे ॻाल्हाइणो आहे त जीअं अॻियां ॿुधंदड़ जेको आहे उहो अव्हांखे बहितर रवैये सां ॾिसे ऐं मोट ॾिए। ठीकु आहे। इन खां पोइ जदीद शाइरी जी सिन्फ़ूं साॻी रवेश अख़्तियार करणी आहे जेका मां मथे ॿुधाई आहे। हिते मां हिकु अरूज़ी शाइरी जी सिन्फ़ ग़ज़ल जेका आहे उनखे अलॻि कयो आहे। ग़ज़ल अरूज़ी शाइरी जी उहा सिन्फ़ आहे जेका कल्होड़नि जे दौर में शुरू थी ऐं अञा ताईं ग़ज़ल लिखियो वञे थो ऐं ग़ज़ल में एतिरी त वुसअत आहे जो पहिरियों हीअ सिर्फ़ु इश्क मुहबत जी ॻाल्हियुनि लाइ लिखियो वेंदो हुयो ऐं हाणे उन में उन जे मौज़ूअनि में तमामु घणी वुसअत अची वई आहे ऐं उन में केतिरनि ई शाइरनि नवां घाड़ेटा इख़्तियार कया आहिनि, नवां मोड़ आंदा आहिनि, जंहिंजे करे असांखे ग़ज़ल जो मुख़्तसिर ऐं ग़ज़ल जे इब्तिदा ऐं इर्तिका ते मुकमल उबूर हुजणु घुरिजे ऐं उनजी असांखे ॼाण हुजणु घुरिजे त कहिड़ो साहिब दीवान शाइर आहे ऐं पहिरियों साहिब दीवान शाइर आहे, कहिड़ो ग़ज़ल जो शहनशाह आहे ऐं ग़ज़ल खे नवां मोड़ कंहिं ॾिना, ग़ज़ल में क़ौमी रंग कंहिं ॾिना। इन्हनि शयुनि ते जॾहिं अव्हांखे उबस हूंदो त हिन सिन्फ़ ते अव्हां सुहिणे नमूने सां ॻाल्हाए सघंदो। हीउ हुयो। इन खां अलावा अव्हां तशबीह ते, इस्तिआरे ते, तजनीस ताम ते, तजनीस हरफ़ीअ ते, तजनीस नाक़स ते ऐं काफ़िए ते, रदीफ़ ते, इन्हनि सभिनी शयुनि ते अव्हां या सभिनी सिन्फ़ुनि ते या असनाफ़ सुख़ुननि ते अव्हां पंहिंजा लेक्चर तयारु करे सघो था। छाकाणि त इहे उहे लेक्चर आहिनि जंहिंमें अव्हां पंहिंजो पाण खे आरामदह महसूसु कंदो ऐं चवंदो हा इन खां पोइ मां उनखे सुहिणे नमूने सां बयानु करे सघां थो। इन पासे कुझु शख़्सियतूं आहिनि, इन शख़्सियतुनि जी इनफ़रादियत ते असां ॻाल्हि कंदासीं ऐं ॿुधाईंदासीं त इन्हनि शख़्सियतुनि ते अव्हां जेकॾहिं डेमो ठाहिणु चाहियो था त अव्हां तयारु कयो। ज़रूरी न आहे त सभिनी ते हुजे, इन्हनि मां कॾहिं कॾहिं छा थींदो आहे त टोकन क्वेश्चन्स बि थी सघनि था त इन्हनि जो इनफ़रादियत कहिड़ी आहे ऐं जेकॾहिं अव्हां डेमो तयारु करणु चाहियो त इहे आहिनि। ऐं इन खां अलावा ॿियूं केतिरियूं ई शख़्सियतूं आहिनि जेके मां हिते न लिखी सघियो आहियां। ठीकु आहे। उहे अव्हां पंहिंजे ज़िले जे मुताबिक़ या पंहिंजे जेको शहर जे मुताबिक़ पिणु तयारु करे सघो था। काज़ी कादन इनफ़रादियत इहा आहे जो सिंधी शाइरी जो अबू आहे। शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हर वजह कामिल शाइर आहे, इन्हनि ते तयारु थींदा। सचल सरमस्त हिफ़्ज़ ज़बान शाइर आहे जंहिंजे करे। सामी जेको वेदांती शाइरीअ जो आहे। ख़लीफ़ो नबी बख़्श लगारी इन करे जो ही हिन पहिरियों दफ़ो सिंध जो केॾारो चयो आहे। हमल फ़क़ी इन करे जो हिन तजनीस ताम ते तमामु घणो कमु कयो आहे, तजनीस हरफ़ी तजनीस ताम ते घणो कमु कयो आहे। मिर्ज़ा कलीज बेग इन करे जो मिर्ज़ा कलीज बेग सिंधी अदब में तमामु घणा तर्जुमा कया आहिनि ऐं तमामु घणा किताब लिखिया आहिनि। मीर अब्दुल हुसैन ख़ान गाज़ी सांगी इन करे जो मां हिन जी ही ॿुधायो त ग़ज़ल जो शहनशाह केरु आहे। अली बाबा, नसीम खल ऐं जमाल अबड़ो इन करे जो हू कहाणीअ जा जेको आहे सो बादशाह आहिनि ऐं बहिताईं हिकु जदीद कहाणी जेका आहे उनखे सुहिणे नमूने सां लिखियो आहे। माणिक ऐं अमर जलील इन करे जो इहे पुण कहाणीअ जा जेको आहे सो सुठा लेखक आहिनि। किशन चंद बेवस इन जे करे जो जदीद सिंधी शाइरीअ में जेको सो बुनियादु विधाई ऐं उन में गीत जो बानीकार, जदीद गीत जो बानीकार पिणु आहे। ऐं उन खां पोइ आहे भेरूमल मेहरचंद आडवाणी इन करे जो हुन जेको आहे सो ॿाराणे गीतनि सां गॾोगॾु सिंध जी तारीख़ ते कमु कयो ऐं जेको सिंधी नज़रियनि ते जेको आहे तफ़सील सां लिखियो उहो हिन लिखियो। लहजनि ते लिखियईं, ॿोलीअ ते लिखियईं ऐं हुनजे लिसानी जाग्राफियुनि ते पूर्ण लिखियईं। डॉक्टर गुरबख्शानी इन करे जो जदीद तनक़ीद निगारी जो हुन बुनियादु विधो ऐं तनक़ीद छाखे थो चइजे हिन असांखे उहो सेखारियो। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते मुक़दमे लतीफ़ी लिखी हिनखे बहितर नमूने सां सम्झायईं। डॉक्टर दाऊद पोटो वरी इन करे जो हिन पुण सिंध जी अदबी तारीख़ जे मुतालिक़ बहितरीनु जेको आहे सो मक़ाला लिखिया आहिनि ऐं क्लासिकल शाइरनि जी या जी जेको आहे सो वज़ाहत या सम्झाणी पिणु कई आहे। डॉक्टर बलोच लोक अदब, शाह लतीफ़ या जेको आहे सो सिंध जी अदबी तारीख़ हुजे उन जे मुतालिक़ तमामु घणो कमु कयो आहे, लुग़त ते कमु कयो आहे जंहिंजे करे इहो असांजो मुख़्तलिफ़ आहे। डॉक्टर बलोच ते
कोशिशि कंदासीं हिननि मां जेके अहम आहिनि उन्हनि जा मां अलॻि अलॻि सां डेमो तयारु कंदा तव्हां तयारु करे बि ॾियां त हीअं डेमो तयारु थींदो ऐं अव्हांखे हीअं ॻाल्हाइणो आहे उहो बहितरु रहंदो। ठीकु आहे। शेख अयाज़ तव्हांखे ख़बर आहे त असां हुनजो होॾे बि नालो लिखियो आहे ऐं हिते बि लिखियो आहे ऐं शेख अयाज़ जूं वरी शेख अयाज़ मख़सूस सिन्फ़ुनि ते किताब लिखिया आहिनि ऐं मख़सूस किताबनि जे करे ई मशहूरु आहे। तनवीर अब्बासी शाइर आहे, नक़ाद आहे, मुहक़िक़ आहे, इन जे करे अहम आहे। अब्दुल करीम गदाई अव्हांखे ख़बर आहे त हू पिणु जेको आहे जदीद शाइरीअ जो नुमाइंदो शाइर आहे। उस्ताद बुख़ारी इन करे जो उस्ताद बुख़ारी सिंधी जी अवामी शाइरनि जो नुमाइंदो शाइर आहे। सर्वेज सिजावली उहो इन जे करे जो अव्हांजो 12हें दर्जे जी किताब में शाइर शामिलु आहे ऐं अवामी रंग में हुन शाइरी कई आहे। बरदो सिंधी इन करे जो हू गीत जो बादशाह चयो वेंदो आहे। मिस्री शाह इन करे जो हो मिस्री शाह वरी काफ़ीअ जो बादशाह चयो वेंदो आहे। हाणे औरतुनि खे बि असां हिते विसारे कोन था सघूं त औरत लेखकाऊं असां वटि बि लाज़मी हुजणु घुरिजनि छाकाणि त असांजूं भेनरूं बि आहिनि जेके हीअ सब्जेक्ट स्पेशलिस्ट इंटरव्यू ॼणणु चाहींदियूं ऐं ख़ासि तौर ते वरी उन्हनि भेनरुनि खां ख़ासि तौर ते औरतुनि जे बाबति पुछियो वेंदो आहे। औरतूं केतिरियूं आहिनि पर असां मख़सूस हिते लिखियूं आहिनि जेके अहम आहिनि उन्हनि जे मुतालिक़ असां ॻाल्हि कंदासीं। डॉक्टर फ़हमीदा हुसैन नक़ाद तहक़ीक़ ऐं उन सां गॾोगॾु शाह लतीफ़ जी शाइरी में औरत जो रूप जे करे तमामु घणी मशहूरु आहे। डॉक्टर नूर अफरोज़ खादा सिंधी विरहांगे काव्य सिंधी नाविल जी ओसर नाविल जे करे अहम आहे। ठीकु आहे। डॉक्टर सहर इमदाद हुसैनी ॿिनि कमनि जे करे मशहूरु आहे। हिकिड़ो त हू पंहिंजी शाइरी जे करे चोॾहीं चंड आकाश चारी जो मजमूओ अथसि ऐं इन खां अलावा हुनजो शाइर शऊर ऐं शाइरी किताबु आहे ऐं टियों नंबर ते हुन जेका PhD थीसिस आहे माबाद जदीदियत या जदीदियत हिकु नओं क्लासिक जे उनवान सां उनजी इहा थीसिस आहे जंहिंजे करे इहा मशहूरु आहे। नूरुल हुदा शाह अव्हां ख़बर आहे उनजी वजह शोहरत छा आहे छाकाणि त हू कहाणीकार बि आहे त ड्रामा नवीस बि आहे। ख़ैरुनिसा जाफ़री खे उनखे ख़बर आहे त उन जूं कहाणियुनि जे करे मशहूरु आहे। महताब महबूब इन जे करे बि आहे जो हू कोर्स ते रखियलु आहे 9 जे कोर्स ते बि रखियलु आहे ऐं अॻिते शायदि इंटर जे कोर्स ते बि अचे। शबनम गुल इन जे करे त हू शाइरी करे थी ऐं नुमाइंदा शाइरनि मंझां हुन औरत आहे। सुमेरा ज़री ऐं रुख़साना प्रीत चन्नड़ इन्हनि औरतुनि खे अव्हां ज़रूरु जेको आहे सो नज़र मां कढिजो ऐं हिननि शख़्सियतुनि खे अव्हां नज़र मां कढिजो ऐं इन्हनि जी नज़र मां कढण मां मुराद इहा आहे त अव्हां इन्हनि ते जेको आहे सो सुहिणे नमूने सां जेकर पढ़ी छॾींदव त अव्हां जा डेमो जेके आहिनि उहे बहितर खां बहितरीन थी वेंदा ऐं इनशाला अव्हां ज़रूरु कामयाबु थींदा। उमेद थो कयां त हीअ जेका वीडियो आहे अव्हां जे लाइ ज़रूरु ऐं ज़रूरु फ़ाइदेमंद साबित थींदी। अल्लाह हाफ़िज़।